इलाही बख़्श बिकट ॿियो सदरुद्दीन थईं जेको प्रिंटिंग प्रेस जो मालिक आहे उनखे पेश कयो वियो ऐं ॿ ॿिया हुआ जिन खे सुञाणो नथा पर नाले जो हिकिड़ो मक्सी हुयो ॿियो ॿी ज़ात जो हुयो उन्हनि खे बि इन नामालूम में हयो वियो आहे। असां ख़ासि तौर सदरुद्दीन जे लाइ ॻाल्हायोसीं सभिनी जे लाइ। सदरुद्दीन जी हालति अहिड़ी हुई जो कोर्ट में हू बीह न पियो सघे ऐं हुनखे माना स्पाइनल कार्ड जो प्रॉब्लम आहे। कोर्ट खे हुनजा मेडिकल बि ॾिनासीं ऐं ॿियो इलाही बख़्श जे लाइ ॿुधायोसीं त हू केतिरनि ॾींहंनि खां पहिरियां खां मिसिंग हुयो ऐं हिनखे जेको ज़ाहिर कयो वियो आहे उहो बि माना हिननि तमामु देरि सां ज़ाहिर कयो आहे, जंहिंजे लाइ असां पिटीशन जी तयारी करे रहियासीं ऐं पिटीशन फाइल करण जे वारे ॾींहं ते हिननि उनखे शो कयो, गिरफ़्तारी शो कई आहे। पोइ अॼु हिननि ॿिन्ही खे सभिनी खे जेल कस्टडी कयो वियो आहे। हाणे पहिरियां हिनखे अस्पताल वठी वेंदा। सो असां पुरउमीद आहियूं अदालतुनि मां त इंशाअल्लाह जल्द इहे सभु बेगुनाह आज़ादु थींदा। हाणे सुभाणे वरी पेश कंदा साईं जलाल शाह वारा ईंदा पाण ई पंहिंजे ज़मानतूं कराइण लाइ। साईं जलाल शाह, डॉक्टर कादर मंगसी, ख़बर पई आहे सॼी क़यादत सुभाणे ईंदी। सुभाणे वरी असां पंहिंजे सिंध लीगल एड कमेटी सभिनी जे लाइ जेके बि आहिनि सभिनी जे लाइ सेम सर्विसिस ॾेई रही। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk